एहतसाब अदालत SSGSLJ ऑफिसर्स खिलाफ दाख़िल रेफरेंस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया अदालत सबूत पेश न करण तां SSGCLJ चइनि ऑफिसर्स खे बरी करे छॾियो आहे। अदालत नेब पारां सबूत पेश न करण तां अॻूणे चीफ फाइनेंशियल ऑफिसर शाहिद हुसैन जाफरी, तनवीर मखदूम, उमर सबूर ऐं मलिक उस्मान खे बरी करे छॾियो आहे। अव्हां खे अपडेट कयो पिया जवाबदारनि ते इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल ऐं करप्शन जा इल्ज़ाम हुआ। अव्हां खे इहो बि ॿुधायूं त जवाबदारनि क़ौमी ख़ज़ाने खे 1 अरब 17 करोड़ रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो। अव्हां खे ॿुधायूं पिया एहतसाब अदालत SSGSLJ ऑफिसर्स खिलाफ दाख़िल रेफरेंस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत सबूत पेश न करण तां SSGCLJ चइनि ऑफिसर्स खे बरी करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी। जी आज़म। जी एहतसाब अदालत सुई सदरन गैस कंपनी के 4 ऑफिसरन के 1 अरब 17 करोड़ रुपयनि जे क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान रसाइण वारे रेफरेंस मां बरी करे छॾियो आहे। जवाबदारनि में चीफ फाइनेंशियल ऑफिसर शाहिद हुसैन जाफरी, तनवीर मखदूम, उमर सबूर ऐं मलिक उस्मान हसन शामिल आहिनि ऐं चइनी जे मथां 1 अरब 17 करोड़ रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान रसाइण ऐं अख़्तियारनि जे ग़लति इस्तेमाल जो इल्ज़ाम हो। जवाबदारनि जे मथां इल्ज़ाम हो त उन्हनि मार्केट रेट खां वधीक अघ ते जेको आहे ख़ानगी कंपनी सां मुआहिदो कयो, जंहिंजे नतीजे में सुई सदरन गैस कंपनी खे 1 अरब 17 करोड़ रुपयनि जो नुक़सान पियो। पर रेफरेंस जी ॿुधणी दौरान इस्तग़ासा यानी नेब जेको आहे सदन खिलाफ़ को अहिड़ो सबूत पेश न करे सघी, जंहिंजे बुनियाद ते अदालत जेको आहे चइनी जवाबदारनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी आज़म ज़ोरानी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।